उडेरोलाल स्टेशन जी रेलवे कॉलोनी में कायम नज़र मस्जिद अंदर पेश इमाम पारां 12 सालन जे नींगर शाहज़ेब जिस्कानी सां बदफैली वारी वीडियो वायरल थियण बाद शहरन में ताव पखिड़जी वियो। मस्जिद अॻियां एहतजाज बाद शहरन लालू साहिवाल, फुरकान दर्स, एजाज खुश्क, साजिद सिंधी, ज़ुबैर साहिवाल, दीदर खुश्क, आतिफ साहिवाल ऐं ॿियनि एहतजाजी मुज़ाहिरो कंदे धरणो हणी थाणे जो घेराव। उन मौके ते रहवासिन चयो त मस्जिद अंदर पेश इमाम खुदाबख्श छुट्टो जेका किरियल हरकत कई आहे उहा नाक़ाबिले बर्दाश्त ऐं मज़म्मत जोॻो अमल आहे, जंहिंजी जेतिरी मज़म्मत कजे घटि आहे। वाक़े जा धार केस दाख़िल कया वञनि, न त ॿी सूरत में असांजो एहतजाज जारी रहंदो।